टंडन जिया से जहयाती मां साथ हाणे तो खुश आई न। हाँ मां साधो चवंदा न आहिनि त मां साथ मिठी ज़ात कुकुड़ कोह त खाऊं रात काठियूं कर त हलूं घर। मां साथ मूं तोखे चयो न हिकु ॾींहुं पाण हिकु थी वेंदासीं ऐं दुनिया जी का बि ताक़त असांखे नथी रोके सघे। मां साथ मूं बि त तुंहिंजे करे सभु कुझु छॾे ॾिनो। इहा ख़बर अथई वकील बयान में छा ॿुधायो? छा ॿुधाई? ॿुधाई त मां रज़ा ख़ुशीअ सां मुझे जे धमकी न आज़ार खां मासद सां घरां निकिती आहियां। मूंखे कंहिं न बरखलायो आहे न कंहिं भॼायो ई आहे। इहो त तो कूड़ ॻाल्हाए। कूड़ ॻाल्हायो कंहिंजे करे? ठीकु आहे मां पंहिंजा लफ़्ज़ वापसि थी वठां ऐं चवां थी त मासा त मूंखे ॾटारे न ऐं भॼाए वियो। मां साथ ओ मिठड़ी मां साथ हल हल मां तोसां नथी ॻाल्हायां। मां रेस खे घुराए ऐं चवांसि थी त लौंग खे तां गॾु भली मूंखे धिका ॾेई कढाए छॾ पर दिलि मां त न कढंदी न। पोइ इहो तो छो चयो त तूं कूड़ थी ॻाल्हाईं? चरी मूं त मज़ाक पई कई। ॾिस लौंग मूंसां मज़ाक न कंदो कर न त हाणे ॾिसई तां हिकिड़ी मुक। मां साथ मुक छा डंडो हणी कट पर बयान न बदलाए ॾिए छो त मां दिलि जो ॾाढो कमज़ोर आ। मां साथ बीह तुंहिंजी दिलि जो इलाज मां पाण कंदमि। तुंहिंजे मथां त सिर कुर्बान। अहिड़े सिर मां छा वरंदो? थोड़ा मुझण वारनि मसे मञो तॾहिं त फैसले जूं ॻाल्हियूं था कनि। बाबा साईं मुझण वारा फैसले में कोन ईंदा। अॻे तव्हां चओ था त ठीकु आहे। बाबा पाण हली आयो हुयो ऐं चई त फैसलो वठी ॾियो। तव्हांजो इंसाफ़ इहो आहे त पाण ॿिन्ही धुरियुनि खां फैसलो वठंदासीं। भली बाबा मां एतिराज़ नथो कयां जेको अव्हांजो हुकुम। थोड़ा तूं मुझण वारनि वटि वञ ऐं फैसले जी तारीख़ वठी अचनि। बाबा साईं इहो मुनासिब आहे त असां मुझण वटि वञूं? हा हाणे मुनासिब आहे छो त हू हली आयो हुयो ऐं फैसले जो चई वियो। सुभाणे ईअं न चवंदो हुते त असां फैसले खां लहराए वियासीं। ठीकु आहे बाबा मां पाण वटि वेंदुसि। हा बाबा लौंग ई रेशम खे असां घणो ई आसन विरायोसीं। हाणे वधीक इंतज़ारु नथो थिए। हा बाबा साईं पर सोडा तूं इन ॻाल्हि जो फ़िलहाल कंहिंसां ज़िक्र न कजांइ। जेका बि जॻह तय करे हाउ करणी न अनाए करणी। ठीकु आहे बाबा साईं। चङो मां हलां थो ऐं हा इन कम खे विसारजांइ न। न बाबा साईं। मां साथ अॼु खुश खुश आहीं? वो इन्हीं जे करे जो अॼु सोढो मुझण वारनि ॾे वियो आहे। छाजे करे? फैसले जी तारीख़ वठण। चइबो त ॾींहं वेझा अची विया आहिनि। छाजा ॾींहं? पंहिंजी जुदाईअ जा। रेशम जी तूं छा थी चवी? फैसलो थींदो ऐं फैसले में मूंखे मुझण जे हवाले कनि त पोइ ॿुध फतवा तोखां वठंदा छा? बयान त मां कंदसि न। भला इहो ॿुधा त तूं बयान कहिड़ो ॾींदी? इहो ई त रेशम हाणे मां मज़ाक जे मूड में न आहियां। इन्ही जे करे मूं सालनि खां वठी तुंहिंजो इंतज़ार कयो। इंतज़ार तो कयो आहे जो मूं कंटन जी सजे ते हयाती गुज़ारी आहे मूं। पर मूं त तुंहिंजो साथ ॾिनो आहे। दर दर जा धिका खाधा अथनि। भोग बि कयईं। भला शादी ते कहिड़ो वॻो पाईंदे? जेको हर घोट पाईंदो आहे उहो वॻो पाईंदुसि। पोइ त मेहर जी मेहंदी बि आणी पवंदई। तूं जेको हुकुम कंदी आहे भला मूंखां मेहर परे आहे छा? रुगो मुझण वारनि मां जिंद आज़ाद थी। इहो मुझन मोई मारे खां सवा न छॾींदो। जे जिंद न छॾींदो न त इहो मुझन मरंदो। मुंहिंजे हथां मरंदो ऐं हुनजो लाश कांव खाईंदा। जे फैसलो न मञई त पाण किनो थींदो। मूंखे छा थींदो? कोई भला रेस छा तो चवे?
नरेश चए थो त फ़ैसिलो थी वञे न, पोइ शादीअ में देरि न कंदासीं। मुजन साईं आहे। कहिड़ो कमु आहे? कम मुजन में आहे। कोई बि ख़बर त पवे न। रस कांबू खान जो न्यापो आहे ऐं मुजन खे ई ॾियणो आहे। कने सर ही केड़ा? ही सोढो आहे, रेस कंबू खान जो ख़ासि माण्हू। त पोइ मां ॾिसां मुजन साईं खे। हा बाबा तूं वञ, मुजन साईं खे सॾु करे अच। बाबूजी ॿी ॻाल्हि त ॿुधाए, तॾहिं आयलनि खां भला पाणी वाणी बि न आयो पुछणो आहे। कहिड़ी ॻाल्हि न आहे सुधा, तूं वे पाणी तो लाइ भरे थो अचां। उञ त मूंखे लॻी आहे चनीसर, खुशबू तोखे छो वठी आयो आहिनि चनीसर ख़ान? उन ॾींहुं त वठी न पे ॾिनी, अॼु छा थियो अथई? अड़ाई ख़ैर आहे, पंहिंजे मसलनि में थोरो लॻो पियो आहे। हलाए मूं सम्झो त मुजन सुर नथो ॾेई हलाए छा? ख़ैर आहे सोढा, ख़ैर आहे, बसि कुझु मसला आहिनि अहिड़ा। मुजन साईं अची वियो। अस्सलाम वालेकुम। मुजन साईं रस काबू खान जो न्यापो आऊं हलाए तो फ़ैसिले जी तारीख़ ॾियो। तव्हां मुक़ररु कयो। फ़ैसिलो काथे कंदे? काबू खान जे ॻोठ मतां चवे त मुजन डिॼी वियो। तो इहो फ़ैसिलो सही कयो आहे मुजन। मूं बि रस काबू खान को एतिरो हलकड़ो न आहे जो हली वञी माण्हुनि जो मान मथां करे। फ़ैसिले जी तारीख़ ॾे। चंड जी 14। ठीकु आहे, पर मुशीर वठो अचिजांइ। बहादुर खान, शरीफ तुंहिंजो मामू आहे, पर हिन वीचारे मूंरे वॾा पंध कया आहिनि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? अनवर साईं, तव्हां असांजा चङा आहियो ऐं तव्हांजा इलाही थोरा आहिनि असांजे मथां, पर मामो शरीफ आहे फॾाई। बहादुर, जॾहिं मामे शरीफ कसम साख खणी चवे थो त मां हाणे को बि फॾो न कंदुसि। बहादुर बचा, जेकी बि साखपत चई न, मां तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। मां हाणे ओड़ो न आहियां बाबा। अबा बहादुर, ॾिसीं पियो त ससुअ जी तबियत ठीकु न आहे, सुभाणे हेठां ई मथां ई थी पए त। बाबा, हाजी शरीफ वरी पंहिंजो अथई, सुभाणे घाटी वादी में पंहिंजा ई कम ईंदा न। चाचा, जेकॾहिं तव्हां सभु एतिरो ई ज़ोर भरियो था त पोइ ठीकु आहे। बाबा वॾनि ऐं चइनि चङनि खे मान ॾियणु पंहिंजो पाण खे मान ॾियण जे बराबरि आहे। ठीकु आहे, मां तव्हां सभिनी जे अॻियां हार मञी। बहादुर, चवंदा आहिनि जेको मुड़ियो सो हाणे उथ, मामो थी वॾो थी ठाकुर।
पहुंची चुको आहियां। चङा मौजूद आहिनि। मुशीर ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधंदा। कंहिंखे बि विच में ॻाल्हाइण जी का बि इजाज़त कोन हूंदी। जेकॾहिं कंहिंखे कुझु को ॻाल्हाइणो हूंदो त मुशीरनि खां पहिरियां उन्हनि खे इजाज़त वठणी पवंदी ऐं जेकॾहिं इजाज़त मिले थी त पंहिंजे ख़्यालनि जी वज़ाहत कंदा ऐं जेकॾहिं इजाज़त नथी मिले त ख़ामोश थी फ़ैसिलो ॿुधंदा। जेकॾहिं कंहिं बि विच में शरारत कई त हुन सां सुठो न थींदो ऐं खेसि पुलिस जे हवाले कयो वेंदो। हाणे धुर नंबर पहिरीं मुजन पंहिंजो बयानु ॿुधाए। सभिनी ओड़े पाड़े वारनि खे ख़बर आहे असांजे बाबा जी मिल्कियत में असीं 3 भाइवार आहियूं, पीर करामत ऐं पीर एहसान ऐं आऊं पीर मुजन। इहा मिल्कियत असांजे अबनि ॾाॾनि जी आहे। इहा रिकॉर्ड ते मौजूदु आहे। पीर करामत लौंग जे मासा सां शादी कई, जेका पोइ असांजी घरेलू ज़िंदगी में वेचा पिया ऐं साज़िशूं शुरू थी वयूं। मुंहिंजे भाउ करामत खे ज़मीन जे लालच में मारायो वियो। इन वॾे वाक़िए खां पोइ मूं पंहिंजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत खे संभालणु शुरू कयो, पर दर जे हासिद माण्हुनि मुंहिंजी भाॼाई खां मूंखां परे रखियो। हुन में लौंग जो वॾो हथु आहे। जंहिं खेसि वर्ग लाइ अगवा करे रईस काबू खान वञी रहियो। मूं कानून जी मदद वरिती, पर रईस काबू खान जे अॻियां कानून जी न हली। मां मजबूर थी रईस काबू खान वटि पाण आयुसि, शिकायत कई, पर को खड़तेल न निकितो। हाणे लोक जी लजगा काबू खान अवां सभिनि खे पाण वटि घुराए पाण वटि फ़ैसिलो रखियो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, रेशम असांजी लज आहे, जेके मिल्कियत जी लालच में रईस काबू खान पाण वटि रखियो आहे। थी सघे थो उन औरत ज़ात खे दरख़ा दामान ॾेई इहो बयानु वरितो हुजे। मूंखे पंहिंजी भाॼाई खपे, ॿियो मिड़े ख़ैरु आहे। मुजन खान तव्हांजो बयानु पूरो थियो। पूरो ज़रूरु थियो, पर मां जरा में जवाबु ॾेई सघां थो। इहो तव्हांजो हक़ आहे। तव्हां ॿी धुर जे बयान में न ॻाल्हाईंदो। ॿी धुर पंहिंजो बयानु जारी रखंदी, तंहिं बाद काबू खान पाण ते लॻायल इल्ज़ामनि जो जवाबु ॾींदो। हा लौंग हाणे तूं ॻाल्हाए। सरकार, मुजन साईं जे चवण मुताबिक़ बराबर करामत साईं पंहिंजूं ज़मीनूं पाण संभालींदो हो। हुन खां पोइ मुंहिंजी मासा सां शादी कई। वाकई मुंहिंजी मासा सां शादी करण खां पोइ वॾा मसइला पैदा थिया, अणबणत पैदा थी, जंहिं सबबि करामत साईं पंहिंजी मिल्कियत मां 3 हिसा कराया। हर हिक खे पंहिंजो हिसो ॾिनई, जेको स्टाम्प पेपर ते मूं वटि पाण मौजूदु आहे। मिल्कियत अलॻि थियण खां पोइ ख़ासि करे मुजन साईं साज़िशुनि में लॻल रहियो। मरण खां अॻु करामत साईं पंहिंजूं ज़मीनूं रेशम जे नाले ते करे वियो। हुनखे ख़बर हुई त पोइ साज़िशूं ज़रूर थींदियूं ऐं उन जो स्टाम्प पेपर बि मूं वटि मौजूदु आहे, जंहिंमें लिखियलु आहे। मुजन साईं खे इहो सुठो न लॻो त पीर एहसान साईं ही ज़मीनूं संभाले। इन जे करे पीर एहसान साईं खे मुजन साईं पंहिंजे रस्ते तां हटाए छॾियो। इहो सरासर ग़लति आहे, मूंखे इल्ज़ाम आहे। मुजन खान तव्हां वेही रहो, बयान अञा जारी आहे। शिकायत खणी पहुतुसि ऐं रेशम खे जान जो ख़तरो आहे। इन्हे जे करे असां रईस काबू खान जहिड़े महबूब माण्हू वटि पनाह वरिती। हुननि असांखे न वर्गलायो आहे, न असां ते ज़ोर भरियो आहे। सरकार, न मूं रेशम खे अगवा कयो आहे, न मूं वर्गलायो आहे। अहिड़ो बयानु रेशम जो कोर्ट में मौजूदु आहे। हुन पाण चयो आहे त मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां लौंग सां शादी करण थी चाहियां। मूं ते 2 दफ़ा हमला थी चुकिया आहिनि सरकार, जंहिंमें नबू कमदार जो पुटु चनेसर ऐं हुननि जा पालियल गुंडा शामिल आहिनि। अहिड़ी रिपोर्ट थाणे ते मुंहिंजी दर्ज थियल आहे। एसपी साहब पाण मौजूदु आहे, जेको अव्हांखे सभु कुझु ॿुधाए सघे थो। सरकार, मूंखे मुंहिंजी मासात रेशम खे पंहिंजी जान जो ख़तरो आहे। इन जे करे असां रेस काबू खान जहिड़े मोतबर माण्हू वटि पनाह वरिती आहे। इन में रेस काबू खान न असांखे वर्गलायो आहे, न असां ते ज़ोर भरियो आहे। अवां पंहिंजा दस्तावेज़ असांजे हवाले कयो। असां बिल्कुलु दस्तावेज़ ॾियण लाइ तयारु आहियूं। ये दस्तावेज़ कूड़ा आहिनि, इन्हनि पंहिंजे हथनि सां ठाहिराया आहिनि। एस काबू खान अवां जो बयानु छा आहे? लौंग ऐं रेशम मुराद मार्फत मूं वटि शिकायत कई आया, छाकाणि त
मिल्कियत निंगरी रेशम जे नाले ते थियल इन करे मूं एसपी साहब सां रुजू कयो। एतिरे में लौंग मथां मुंहिंजे ॻोठ में फायरिंग थी, जंहिंखे सोढे बाक़ाइदा जवाब ॾेई नाकाम बणायो। मुजन खान ॿ चकर मूं वटि आयो ऐं चयईं त रेशम मुंहिंजे हवाले कर ऐं धमकियूं वग़ैरह। बहरहाल मूं हिनखे कुझु बि कोन चयो ऐं हीअ अमरा हिकु चकर ॿीहर मूं वटि आयो। मूंखे चई त पोइ असां फ़ैसिलो कर, ॿ ॻाल्हियूं तोसां बि कंदुसि। मूं चयोमांसि त सभ खां पहिरीं मां, हुन खां पोइ लौंग वारा। हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत कयां, सोढे जी मार्फत मूं मुजन खान खे न्यापो कयो त तव्हां फ़ैसिलो कयो, मां राज़ी आहियां। मुजन खान पाण मूं ॾांहुं न्यापो कयो त तव्हां पाण वटि फ़ैसिलो कयो। हीउ मुंहिंजो तॾो आहे, ख़ैर आहे, फ़ैसिलो कहिड़ी बि जाइ ते थिए मां पाण हली अची मुजन खान सां फ़ैसिलो कयां। इस बार लोग मत हमले जे पर किया। हाँ, सोढे पारां अहिड़ी रिपोर्ट दाख़िल थियल आहे। एसपी साहब, हमलो तो मुझे पुट जे मथां करायो वियो हो। कमदार ने तो रिपोर्ट दर्ज कराई? हाँ सही में रिपोर्ट बिल्कुल दर्ज कराई। के मथां? इहा रिपोर्ट नबू कमदार हाशिम ऐं बहादुर ते शक जे बुनियाद ते दाख़िल कराई आहे। कमदार नबू तो वेही रहो, इन जो ताल्लुक इन मसले सां न आहे। बशीर साहब, मुझे पुट ते चुंडड़ी चढ़न आई तालक छो न आहे? बयान में मुजन खान तुंहिंजे पुट जो ज़िक्र न कयो। अवां पाण में ॿई मशीर सलाह करे फ़ैसिलो जो ॿुधायो। मुराद, अवर संगत साहब के को चाय पानी जो बंदोबस्त है। सभिनी महिरबानी जो अवां असांजी ॻाल्हि ॿुधियूं, ॿई धुरियूं ध्यान सां ॿुधण सां नतीजे पहुतायूं त जंहिं बि हिन फ़ैसिले खे न मञियो उहा धुर ॾोही थींदी। असां ज़्यादती करण वारनि जो साथ न ॾींदासीं। ज़मीन टिन हिस्सनि में विरायल आहे, एहसान वटि, करामत वटि ऐं मुजन वटि। जंहिंजो हर हिक खे हिसो मिलियल आहे, करामत पंहिंजी ज़मीन रेशम जे नाले ते करे वियो आहे। जंहिंजो सबूत मूं वटि मौजूदु आहे, रेशम अहिड़ो बयानु कोर्ट में ॾिनो आहे। न कंहिं मूंखे अगवा कयो आहे, न मूंखे कंहिं वरगलायो आहे। हू पंहिंजे मर्ज़ी सां लौंग सां निकिती आहे ऐं रईस काबू खान वटि पनाह वरिती आहे। जॾहिं त कमदार जे पुट ॻोठ ते हमलो करे चढ़ाई कई हुई। इहो लौंग ते हमलो न आहे, काबू खान ते हमलो आहे। जंहिंजो दंड 4 लाख रुपया नबू कमदार भरींदो ऐं तॾहिं तेजी माफ़ी वठंदो। मुजन खान काबू खान ते इल्ज़ाम हयो आहे जंहिंजी हुन खां माफ़ी ॾियणी पवंदी। जेको असां जॾहिं फतवा ते अमल नथो करे, हुन सां राजूणी हुको पाणी बंदि। बाबा जल्दी कदो वञ, कम कदो त हलूं, काफ़ी देर थी वई आहे। सर बेलजा अज तुझी हयाती आदि पूरा थई। बहादुर खान हरू भरू जो पलान तो वठी यार, मुझो डोह केड़ो आ? तू गोठ जी और तुझी इज्जत न कंदो आई। पंहिंजे पी नपू वांगुर वडेरन जी चिमचागिरी करे उन्हनि जा पलान उगाड़ींदो आहे। बहादुर खान यार ये हथ तो बताए, जेकर मुख गलती थी आहे न, मुख माफ कर। माफीअ जे लाइक हुजे ओए तोखे माफी ॾियां हा न। मां त मौत तोखे उन ॾींहुं ॾियां हा जेकॾहिं उन ॾींहुं पइजी वञे हा त तो ससुई जी रस्ता रोक कई आहे असांजे बाग में अची करे मेरी नजर रखण वारा मरण लाइ तैयार थी। यार बहादुर ही ॾिस मां तोखे हथ तो बता, मञा तो मां गुनहगार आहियां।
तो तुझे घर में का न्याणी ना है। बराबर जानू बराबर मां मञा तो तमा अबे के हिकिड़ो ई पुटु आहियां हिकिड़ो ई ऐं मुंहिंजे ॼमण खां पोइ मुंहिंजी अमर जी जल्दी हीअ दुनिया छॾे वई। बस ही सॼी ज़िंदगी मूं ईअं ई गुज़ारी आहे सॼी ज़िंदगी भुलण पिनण में मूं तूं निफाग जी निशानी मां तोखे जंहिं करे मरी वई जीअण तोखे मां कोन ॾींदुसि। टंडन जी